अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तरस तबीबन जो जडन कयो न जात, जे वेजन जे वात दारुआ से दूर थिया। भलारे बिटदण जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 अक्टूबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़च में जिथे बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब त ॿीहरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा अॼोके दौर में हक़ जी ॻाल्हि करणु या इंसाफ़ लाइ दाहिण ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। जेके वजूद में सचाई जा सॾ वर्णाइनि था या दाहिनि था उन्हनि खे बेमौत मारियो वञे थो। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे। सची ॻाल्हि इहा आहे जो अॼोके दौर में तख़लीकार बि सच लिखी नथो सघे। सची ॻाल्हि इहा आहे त असीं अहिड़े समाज में रहूं था जिते तख़लीक़ खे फ़क़्ति कूड़ सां ई सीगारे सघिजे थो, न त असांजे पोढ़े वालदेन खे जान जी अमान लाइ पटका लाहिणा पवंदा आहिनि। ज़िया लंजार ते लानतनि वारो कलाम ॻाईंदड़ फ़नकार जे वारसनि एहतजाज करे मिंथ मेड़ करे माफ़ियूं वरितियूं आहिनि। एहतजाज कंदे उन्हनि इहो बि चयो आहे त असांजे नादान नौजवान खां ग़लती थी आहे ऐं हुन ग़लती विचाई इहो कलाम ॻायो आहे जंहिंमें हुन सरकार ते बि लानत विधी आहे ऐं ज़िया लंजार ते बि लानत विधी आहे। उहो कलाम जेको आहे त हक़ीक़त ते ॿधल, पर छा कजे, सच खे भला केरु बर्दाश्त करे थो। सच जी क़ीमत त कंहिं न कंहिं सूरत में बि अदा करणी पवंदी आहे। सच इहो बि आहे जो घोटकी में भोतारनि ख़िलाफ़ दाहींदड़ पीरसन औरत जे क़त्ल जा इतला बि साम्हूं आया आहिनि। घोटकी ज़िले में जरगे ज़रिए 5 औरतुनि खे कारी करार ॾेई क़त्ल करण जो केस दाख़िल थियण बाद जरगाई मच्छरजी पिया कारा इल्ज़ाम हेठि आयल फरज़ाना शर जे क़त्ल मामले जी शिकायत कंदड़ संदसि ससु मथां बि कारा इल्ज़ाम ॾियण जा इतला आहिनि। खरोई वारे इलाइक़े में शर बिरादरी जे 5 औरतुनि खे कारोकारी करार ॾेई जरगा करण बाद पुलिस केस दाख़िल करे चइनि भोतारनि खे गिरफ़्तार करण वारे मामले बाद जरगाई मच्छरजी पिया। जरगाइनि ते केस दाख़िल थियण बाद इतला मिलिया आहिनि त कारा इल्ज़ाम हेठि मुबैना तौरु क़त्ल थियल नारी फरज़ाना शर जे क़त्ल बाबति शिकायत कंदड़ संदसि ससु मथां पिणु मुबैना तौरु कारा इल्ज़ाम लॻाए खेसि क़त्ल करे लाश गुम कयो वियो आहे। अहिड़नि इतलाउनि बाद SSP घोटकी मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। SSP घोटकी जो चवणु आहे त कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नारी फरज़ाना शर जे क़त्ल बाबति शिकायत कंदड़ ससु मथां बि कारा इल्ज़ाम हणी खेसि क़त्ल कयो वियो आहे। औरतुनि खे कारोकारी करार ॾेई ग़ैर क़ानूनी जरगा कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मुमकिन आहे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थिए ऐं गिरफ़्तार बि थियनि, पर छा उहा औरत वरी वापसि मोटी सघंदी जंहिं दाहियो हो ऐं जंहिं चयो हो त बेगुनाह क़त्ल थिया आहिनि, जंहिं इंसाफ़ जी घुर्ज बि कई हुई, जंहिं तहफ़ुज़ लाइ बि दाहियो हो, पर न त उनखे तहफ़ुज़ मिली सघियो, न वरी संसद दाद जो को फ़रियाद थियो आहे। जेकॾहिं खेसि तहफ़ुज़ मिले हा ऐं इंसाफ़ मिले हा त हीउ क़त्ल वारो वाक़ियो भला पेशी छो अचे हा। ॻाल्हि क़त्ल जी हले पई त अदालत खां मथां थींदड़ क़त्ल ऐं अदालतनि जी ख़ामोशी वारे मामले ते असीं अवांजे समातनि जी नज़र करियूं था। ज़ुल्फ़ी चाचड़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। कुझु ॾींहं अॻु असगर कॉलोनी सकरन में हिकु निहायती ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो त हीर बागड़ी नाले हिकु मासूम छोकिरी खे के नामालूम जवाबदार कननि में पातल सोनियूं वालियूं लाहिण जी कोशिशि कंदे संदसि कन चीरे बाद में खेसि बेदर्दी सां क़त्ल करे विया। सकरन पुलिस CCTV कैमराउनि जी मदद सां जवाबदार जो पतो लॻाए वरितो ऐं संदसि क़त्ल में मुलविस जवाबदार ओम प्रकाश बागड़ी खे गिरफ़्तार कयो, जेको मासूम न्याणी हीर जो मामो ॿुधायो वञे थो। सकरन पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार खे कुझु वक़्तु पंहिंजी तहवील में रखण बाद खेसि कंहिं अदालत में पेश करण बदिरां
पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल करे छॾियो। जवाबदार जे लाश जूं सोशल मीडिया ते वायरल थियल तस्वीरनि मां बि संस उमिरि जो अंदाज़ो 18 खां 20 सालनि जे लॻभॻि लॻे थो। को बि ॾोहारी जॾहिं को ॾोह कंदो आहे त उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जे ज़हनी नफ़सियाती दबाव जो शिकार हूंदो आहे। उहा लॻभॻि अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जेका माण्हू खे पाण मारण ते बि मजबूर कंदी आहे। ओम प्रकाश बागड़ी सां हिकु जवाबदार जी हैसियत में मुंहिंजी का बि हमदर्दी न आहे। उन जेको ॾोह कयो आहे उहो यकीनन नाक़ाबिले माफ़ी आहे। उन जी खेसि सख़्त खां सख़्तु सज़ा मिलणु घुरिजे हा, पर कातिलनि खे मौत जी सज़ा ॾियण सां या कूड़नि मुक़ाबलनि ज़रिए मारणु न रुॻो वहशाणो ऐं गैर इंसानी अमल आहे, पर इहा बुनियादी इंसानी हक़नि जी लताड़ ऐं गैर क़ानूनी कमु पिणु आहे। छाकाणि त इंसान हुजण नाते कातिलनि जा बि के हक़ हूंदा आहिनि। मौत कंहिं बि मसइले जो हल नाहे हूंदो। सज़ा दरअसल इंसानी इस्लाह जो हिकु पीरियड हूंदो आहे जंहिं दौरान इंसान जी इस्लाह करे खेनि सुधारण जो मौक़ो मुहैया करणु हूंदो आहे। जॾहिं त मौत जी सज़ा सां इहो अमल रुकिजी वेंदो आहे ऐं उन जे क़त्ल जो मुआशिरे ते को बि मुस्बत असरु न आहे पवंदो, छाकाणि त मौत जी सज़ा जी तारीख़ बि इंसानी तारीख़ जेतिरी क़दीम आहे, पर मौत जी सज़ा उन्हनि वाक़िअनि जो ख़ात्मो आणे न आहे सघी जंहिं लाइ उहा मुक़ररु कई वई हुई। उन लाइ दुनिया जे केतिरनि ई सुधरियल समाजनि मौत जी सज़ा ख़तमु करे छॾी आहे। मौजूदा जदीद दौर में जिन मुल्कनि उहा वहशाणी सज़ा बरक़रार रखी आहे उन्हनि खे सुधरियल मुल्क सॾे नथो सघिजे। इंसान हुजण जे नाते जवाबदारनि जा बि के हक़ हूंदा आहिनि। पाकिस्तान जे आइनी क़ानून में हर निढे खां वॾे ॾोह जी सज़ा मुक़ररु थियल आहे। उन लाइ अदालतूं क़ाइमु आहिनि ऐं जेल आहिनि जिन ते सालियानो सरकारी ख़ज़ाने मां किरोड़े रुपया ख़र्च कया वञनि था, जिन में के कमियूं कोताहियूं त थी सघनि थियूं, पर उहे मुकमल तौर ते मफ़लूजी नाकारा हरगिज़ न आहिनि थिया त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां पोइ खेनि अदालतनि में पेश करण बदिरां कूड़ा पुलिस मुक़ाबिला ॼाणाए क़त्ल करे छॾे। सिंध में पुलिस गर्दी जा वाक़िआ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। उन जो हिकु अहम कारण इहो बि आहे त कूड़नि मुक़ाबलनि ज़रिए माण्हुनि खे मारींदड़ पुलिस अहलकारनि तोड़े ऑफिसरनि खे माण्हू अहिड़ो कारनामो सरंजाम ॾियण ते नोटनि जा हार पाराए खेनि अजरकूं ओढाए संदन हौसला अफ़ज़ाई कंदा रहिया आहिनि। बिल्कुलु ईअं ई जीअं ताज़ो सकरंड में उमरकोट वाक़िए में बि ॾिठो वियो। उन सां अदलिया समेत ॿिया लाॻापियल इदारा इन सिलसिले में खाइनि कॾहिं बि को पुछाणो न आहिनि कंदा, जंहिं सबबु अदालतनि खां मथां ई क़त्लनि जा वाक़िआ रुकजण बदिरां वधी रहिया आहिनि। कुझु साल अॻु कश्मीर में रफ़ीक मलिक नाले जवाबदार जेको हिकु छोकिरी जे अगवा में मुलविस हो खे कश्मीर पुलिस गिरफ़्तार करे फुल फिराई करे छॾियो। उन कार्रवाई में शामिल पुलिस ऑफिसर खे कराची में पुलिस जे आला अमलदारनि खे घुराए संदन दोहल शरनाइनि सां आदर भाउ करे खेसि इनाम सां नवाज़ियो वियो। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे उन सॼे अमल जो अदलिया समेत कंहिं बि इदारे नोटिस न वरितो। हिकु जवाबदार कंहिं लालच ज़हनी ऐं नफ़सियाती दबाव में अची बिना सोचे सम्झे नतीजनि खां बेख़बर थी को गैर क़ानूनी क़दम खंयो आहे त उन पादाश में खेसि कानून मूजिबि सज़ा मिलणु घुरिजे। पर जॾहिं पुलिस अमलदार सोची सम्झी थधे दिमाग़ सां अहिड़ो ई क़दम खणनि जहिड़ो जवाबदार खंयो हो त यकीनन उहो उन जवाबदार जे कयल ॾोह खां बि वॾो ॾोह हूंदो आहे, जंहिंजी आम तौर ते न रुॻो निंदा थियणु खपे, पर मुल्की अदालतनि खे उन गैर क़ानूनी अमल जो नोटिस वठणु घुरिजे त जीअं वधंदड़ लाक़ानूनी ते कूड़नि पुलिस मुक़ाबलनि जे वधंदड़ लाड़नि खे ॿुझो अची सघे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ज़ुल्फ़ी चाचड़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा जॾहिं बि सिंध में धारियुनि जी आबादकारी वारी ॻाल्हि मंज़र आम ते ईंदी आहे तॾहिं सभ खां पहिरियां इहो ई सुवालु ईंदो आहे त आख़िर अफ़गाननि जी मुकमिल वापसी कॾहिं थींदी। मुल्क मां अफ़गाननि खे पकिड़े वापसि अफ़गान मोकिलण वारी सरकारी मुहिम में तेज़ी त आई आहे ऐं ख़ासि करे रिपोर्टूं आयूं आहिनि त पंजाब हुकूमत उन मुहिम खे फ़ैसिलाइतो मोड़ ॾींदे घर घर तलाशी वठी अफ़गाननि खे पकिड़े गाॾियुनि में विझी क़ाबिल मोकिले रही आहे। पंजाब हुकूमत
वॾे पैमाने ते अफ़गाननि जी वापसी वारे हदफ़ हासिल करण में अॻिते वधी रही आहे। ताज़ो ई वफ़ाक़ी सरकार अफ़गाननि जी वापसी जो जेको फ़ैसिलो कयो आहे, उन फ़ैसिले तहत बाक़ाइदे मुल्क में ग़ैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि जिन वटि के बि दस्तावेज़ कोन आहिनि, उन्हनि खे वापसि मोकिलण जी हिकु वॾी मुहिम शुरू कई आहे। पंजाब में हिन वक़्तु सभ खां वॾी मुहिम हली रही आहे, जिते पुलिस इंतज़ामिया जी निगरानी में घर घर वञी ग़ैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि खे न रुॻो तलाश कयो पियो वञे, पर खेनि पकिड़े वापसि मोकिलियो पियो वञे। उन खां अॻु अफ़गाननि खे रज़ाकाराणे तौरु वापसी जी मोहलत बि ॾिनी वई आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई अफ़गानी ख़ानदान रज़ाकाराणे तौरु बि वापसि वञी चुका आहिनि। 1979 वारे सोवियत यूनियन जे अफ़गानिस्तान ते हमले खां पोइ लखें अफ़गानी हिजरत करे पाकिस्तान आया हुआ। उन खां पोइ तालिबान ऐं उत्तरी इतिहाद विच में तवील वेड़ ऐं अमरीकी जंग खां पोइ उन्हनि अफ़गानिस्तान जी लॾ फलाण ऐं पाकिस्तान में मुसलसल आमद थींदी रही, ऐं अहिड़ी रीति हिन वक़्तु लखें अफ़गानी पाकिस्तान में रिहाइश पज़ीर आहिनि। हिन वक़्तु सभ खां घणा ग़ैर क़ानूनी अफ़गानी सिंध में रिहाइश पज़ीर आहिनि, जिते उन्हनि कराची खां कश्मीर ताईं ऐं किंझर खां कारूंझर ताईं नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में बि रिहाइश इख़्तियार कई आहे। ऐं अफ़गाननि जो वॾो अंग सिंध गादी वारे शहर कराची में रिहाइश पज़ीर आहे, जिते उन्हनि सवें ग़ैर क़ानूनी अफ़गान वसनियूं पिणु क़ाइमु करे रखियूं आहिनि। अफ़गाननि जी लोध सां हिकु त आबादी जो दॿाउ वधियो आहे, ॿियो त ग़ैर क़ानूनी तौर ते रहंदड़ अफ़गाननि जे बार सबबि सूबे अंदरि मुआशी बार वधियो आहे। ॾोहारी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थियो आहे। नौकिरियुनि ऐं रोज़गार जे वसीलनि ते असरु पियो आहे। सूबे अंदरि नौकिरियुनि ऐं रोज़गार जे मौक़नि ते सिर्फ़ु सिंध वासियुनि जो हक़ आहे। उन लाइ ज़रूरी आहे त सिंध हुकूमत पिणु पंजाब हुकूमत जीअं पंहिंजे सिक्योरिटी फोर्सिस ऐं इंतज़ामी अमलदारनि जी निगरानी में बाक़ाइदा अफ़गाननि जी वापसी खे यकीनी बणाए। हीअ मुहिम कंहिं बि रीति नाले मात्र या आङुर कटाए शहीदनि में नालो लिखाइण जहिड़ी क़तई बि न हुजणु घुरिजे। सिंध मां ख़ुसूसी तौर ते अफ़गाननि जी वापसी जा जोगा ऐं तकड़ा इंतज़ाम थियणु घुरिजनि। हाणे जॾहिं अफ़गाननि जी वापसीअ जी मुल्कगीर मुहिम हलाई पई वञे, तॾहिं सिंध हुकूमत खे पिणु इहो मौक़ो आहे त हूअ पंहिंजे सूबे खे अफ़गाननि जी आबादकारी खां पाक करे। सूबे अंदरि रहंदड़ ग़ैर क़ानूनी अफ़गाननि जी वापसी लाइ हर ज़िले अंदरि बाक़ाइदा सर्च ऑपरेशन कयो वञे। घर घर तलाशी वठी अफ़गाननि खे सरकारी गाॾियुनि में निगरानी में बाक़ाइदे अफ़गानिस्तान रवानो कयो वञे, त जीअं सिंध जे हिन संगीन मसइले मां जान छॾाए सघिजे। अफ़गान ऐं तालिबान फैक्टर मुल्क अंदरि अमन अमान लाइ तमामु वॾो मसइलो बणियल रहिया आहिनि। हिन वक़्तु जॾहिं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में इन ॻाल्हि ते सियासी इख़्तिलाफ़ आहे त अफ़गान हुकूमत अफ़गानिस्तान जी सरज़मीन खे पाकिस्तान लाइ इस्तेमालु थियणु न ॾिए। पाकिस्तान ते हमिलो कंदड़ भारतीय सरपरस्त याफ़्ता दहशतगर्दनि खे पनाह न ॾिए, तॾहिं इहो ख़दशो पिणु मौजूदु आहे त अफ़गाननि जी वापसी वारी हिन मुहिम जो को रद्द अमल पिणु अची सघे थो। उन करे हुकूमत खे घुरिजे त इम्कानी दहशतगर्दी जे वाक़िअनि खे रोकण लाइ पिणु सिंध अंदरि हंगामी उपाउ वरिता वञनि। इहा चङी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत जी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में खयल वक़्तायतनि क़दमनि सबबि सिंध दहशतगर्दी जे वाक़िअनि खां महफ़ूज़ आहे, जंहिंजो इतराफ़ ख़ुदि केतिरा ई माण्हू करे चुका आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ऑपरेशन करे मुकमल तौर ते सिंध मां अफ़गाननि खे नेकाली ॾिनी वञे। सिंध हारी कमेटी जे सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुरा असांजो आलिमियो जे उनवान हेठि लिखियो। हिकु वक़्तु उहो बि हो जॾहिं नेशनल अवामी पार्टी यानी नेप जहिड़ी सियासी जमायत में पाकिस्तान जूं सभु जमहूरियत पसंदि साम्राज मुख़ालिफ़ क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि क़ुवतूं गॾु हुयूं। पर जीअं ई सोवियत यूनियन खे विरहायो वियो, नेप बि विरहाङे खां गुज़री, ऐं जेके दोस्त उन दौर में नेप सां वास्तो रखंदड़ या नेप जा हिसा हुआ, अॼु बि उन जी ख़्वाहिश आहे त काश नेप जहिड़ी का सियासी जमायत ॿीहर ठाही वञे। पर छाकाणि त न उहे हालतूं रहियूं, न उहे माण्हू या अहिड़ा पुख़्ता किरदार बाक़ी आहिनि, तंहिं करे इहा क़ाबिल तहसीन ख़्वाहिश फ़िलहालु पूरी थियण जहिड़ी नज़र नथी अचे। हिन मुल्क जी सियासत मईशत ऐं हाकमियत बाबति जेके क़ुवतूं फ़ैसिलो कंदड़ हैसियत रखनि थियूं, उन जी हमेशह इहा हिकमत अमली रही आहे त का बि सियासी जमायत मुल्की पैमाने ते एतिरी मुनज़िम ऐं मुअसर ताक़त नथी रखे जो कॾहिं बि उन्हनि लाइ को मसइलो पैदा करे
उन सबब सां उन्हनि क़ुवतनि जे हाशा बरदारनि जे हुजण बावजूदि अॼु न त PP नई नवाज़ लीग या ॿी का जमायत मुल्की पैमाने ते मौजूदु आहे। उहे मसनूई तौर ते हिकु हिकु सूबे ताईं महदूद थी वयूं आहिनि ऐं वधीक जॾहिं PP ऐं नवाज़ लीग जी जाइ ते तहरीक इंसाफ़ खे इक़्तिदार में आणण जो फ़ैसिलो कयो वियो तॾहिं बि अलॻि अलॻि सूबनि मां इलेक्टेबल खे पार्टी में शामिलु करे आरज़ी ऐं वक़्ती तौर ते उनखे मुल्की पैमाने वारी जमायत जो तासिर ॾिनो वियो। पर जॾहिं मूड ऐं मक़सदु बदिलिया त तहरीक इंसाफ़ खे बि ॿीहर सिर्फ़ु हिकु सूबे जी जमायत बणाइण जो तासिर ॾेखारियो वियो। अॼु मुल्की पैमाने ते का बि आवाम दोस्त मज़बूत सियासी जमायत न हुजण सबबि बलोचिस्तान जी नुमाइंदा क़ुवत हुजण जे बावजूदि न त पुरअमन जदोजहद ते यकीन रखण वारी बलोच यकजहती कमेटी खे को अहमियत ॾेई रहियो आहे, न ई सिंध खैबर पख्तूनख्वा ऐं सराइकी वसेब खे कंहिंजो पुछणु आहे। जॾहिं त कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जो नुमाइंदा अवामी एक्शन कमेटियूं बि तमामु संगीन सूरतहाल मां गुज़री रहियूं आहिनि। को हिकु अकेलो करे तकड़ में सभ खे चुप कराइण जी हिकमत अमली इख़्तियार कई वई आहे। हुक्मरान जी हिन हिकमत अमली जो तोड़ इहो ई आहे त वफ़ाक़ में शामिल सभई इकायूं ऐं लाॻापियल रियासतनि में अलॻि अलॻि जदोजहद कंदड़ सभिनी क़ुवतनि खे गॾु कयो वञे, उन जूं जदोजहदूं पाण में ॻंढे मरबूत कयूं वञनि ऐं गॾियल क़ियादत ठाहे गॾियल जदोजहद जी एजेंडा तरतीब ॾेई मुल्की पैमाने ते जदोजहद खे मुनज़िम करे कामयाबु बणायो वञे। अकेलाई में वेहण हुक्मरान जी हिकमत अमली आहे। मुतहद थी करे पुरअमन ऐं सिर्फ़ु पुरअमन जदोजहद करणु सियासी क़ियादत जी हिकमत अमली हुजणु घुरिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अमीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो ऐं उन सां गॾो गॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। तव्हीं बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ इदारो आहे। असीं पंहिंजे हणा वणा हिन इदारे खे हलाए रहिया आहियूं। असीं चाहियूं था त हीउ इदारो जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन वेब TV ते मुश्तमिल आहे, उहो पंहिंजे पेरनि ते बीही सघे, जंहिं लाइ असांखे माली मदद जी बि ज़रूरत आहे। अमीं जेकॾहिं इश्तिहारनि जी मद में असांजी माली मदद कंदो त सचाई जे हिन सफ़र में असां लाइ घणियूं आसानियूं थी पवंदियूं। उन सां गॾु गॾु जेकॾहिं अमीं असां ॾे लिखणु चाहियो था या को मवाद मोकिलणु चाहियो था त असांखे ज़रूरु ॾियारे मोकिलियो। असीं उन मवाद खे संवारे सुधारे अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। ग़ुलाम क़ौम में आज़ाद क़ौम वारा अहसास ऐं उमेदूं रखण जे उनवान हेठि हुसैन सारंग पंहिंजे ख़ूबसूरत लेख में लिखियो, रिवायती रोज़ानी ॻाल्हि ॿोल ऐं सोशल मीडिया जी आम लिख पढ़ में अजीब ॻाल्हियूं ॿुधण ऐं पढ़ण में ईंदियूं आहिनि। आम रिवाजी ॻाल्हियूं ॿुधी या पढ़ी नज़रअंदाज़ थींदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं ॻाल्हियूं इनफ़रादी हूंदियूं आहिनि त ईअं करणु मुनासिबु लॻंदो आहे, पर इज्तमाही अहजनि इज़ाउनि मसइलनि मुझारण मुश्किलातनि ऐं मुसीबतनि ते कयल सतही तबसरनि गैर सियासी तजियनि ऐं गैर साइंसी जाइज़नि ते माठ इज्तमाही जो मौत लॻंदी आहे। पाण खे पढ़ियल लिखियल सम्झूं ऐं सञाहवंद सम्झंदड़ बि जॾहिं पाण खे आज़ाद क़ौम जो फ़र्द सम्झी मसइलनि जो ज़िम्मेवार ग़ुलाम क़ौम जे फ़र्दनि खे क़रार ॾींदा आहिनि त ॾाढो अरमान थींदो आहे। जेका क़ौम आज़ाद ख़ुशहाल पुरअमन इंसाफ़ भरी क़ौमी ज़िंदगी न घारींदी हुजे ऐं पंहिंजा फ़ैसिला पाण न करे सघंदी हुजे, उन क़ौम खे ग़ुलाम क़ौम सॾिबो आहे। उहे क़ौमूं पिणु ग़ुलाम आहिनि जिन वटि वसीलनि जी मालिकी न हुजे। कंहिं ॿी क़ौम जे ग़ुलाम हुजण जूं ॿियूं बि केतिरियूं मादी ऐं ग़ैर मादी निशानियूं अलामतियूं ऐं ओञाण आहिनि। उन हिसाब सां पाण सिंधियुनि सां गॾु दुनिया जूं केतिरियूं क़ौमूं क़ौमी तौरु ग़ुलाम आहिनि। हर ग़ुलाम क़ौम में
डिघी क़ौमी ग़ुलामी सबबि केतिरियूं कमियूं कोताहियूं सुस्तियूं काहिलियूं ऐं नाहिलियूं पैदा थी पवंदियूं आहिनि। ग़ुलाम क़ौमनि खे मग़लूब ऐं मक़बूज़ रखण लाइ क़ाबिज़ क़ौमूं केतिरा ई हरबा हलाईंदियूं रहंदियूं आहिनि। ग़ुलाम क़ौमनि खे ग़ुलाम मग़लूब मक़बूज़ मज़लूम महकूम ऐं मजबूर रखण लाइ हर मुमकिन कोशिशि कई वेंदी आहे। ग़ुलाम क़ौमनि जे फ़र्दनि में ख़ौफ़ ऐं लालच वसीले रोज़गार जे ज़रियनि ते कब्ज़ो करे मजन जिस्मानी ऐं ज़हनी बीमारियूं पैदा कयूं वेंदियूं आहिनि। बेज़ारी, बेहसी, मायूसी, नाउमेदी, निरासाई, साड़, किनो, कुल्फ़त ऐं कदुरत आम कयूं वेंदियूं आहिनि। माण्हुनि खे मफ़तूह बणाए संदन सभु क़ौमी सलाहियतूं, क़ाबिलियतूं ऐं अहलियतूं मफ़लूज कयूं वेंदियूं आहिनि। ख़ौफ़, लालच ऐं ख़ुशामद संदन ख़सलतूं बणिजी पवंदियूं आहिनि। आज़ाद क़ौम वारा अहसास मजन मौजूद ई न हूंदा आहिनि। पंहिंजे ग़ुलाम क़ौम जे ग़ुलाम फ़र्दनि खे घटि वधि ॻाल्हाइण फ़िक्री कचाई आहे। ग़ुलाम क़ौम जा हक़ीक़ी ॾाह पंहिंजी क़ौम जा आशिक़ ऐं हकीम हूंदा आहिनि। मरीज़नि ऐं माशूक़नि सां मुहबत कबी आहे, न की नफ़रत। खेनि मयारूं ॾियण बदिरां संदन सार संभाल लहबी ऐं संदन अंगल ऐं आरा पूरा कबा आहिनि। रिवायती दानिशमंदी जा दावेदार ग़ुलाम क़ौम जे फ़र्दनि मां आज़ाद क़ौम जे इंसान वारियूं उमेदूं रखी उन जी अणपूरता जी ज़िम्मेवारी मथां आइद कंदा आहिनि। पंहिंजनि ख़्वाहिशनि जी पूर्णता न थियण जूं मयारूं ग़ुलाम फ़र्दनि खे ॾियण बदिरां पंहिंजी फ़िक्री उॾाम ते नज़रसानी विझणु घुरिजे। ग़ुलाम क़ौम में आज़ाद क़ौम वारा अहसास ऐं उमेदूं रखणु न घुरिजनि। जेकॾहिं पाण सम्झूं था त पंहिंजी क़ौम ग़ुलाम आहे त पोइ असांजी ॻाल्हि ॿोल ऐं लिख पढ़ जो महवर ऐं मर्कज़ ॿियो हूंदो। पाण खे आज़ाद क़ौमनि जे फ़र्दनि वारियूं उमेदूं ग़ुलाम क़ौमनि जे फ़र्दनि में हरगिज़ न रखणु घुरिजनि। उन करे अचो त पहिरियां फ़ैसिलो करियूं त पंहिंजे सिंधी क़ौम आज़ादु आहे या ग़ुलाम। पाण त ग़ुलामी जी उन खॾ में आहियूं। पंहिंजे क़ौमी वजूद ते थींदड़ वार धारी आबादकारी, सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ा, कारपोरेट सोशल फार्मिंग ऐं सिंधी ॿोली सां रियासती ॿियाई ऐं ॿिया अनेक मसइला आहिनि जंहिंजा ज़िम्मेवार पाण सिंधी न आहियूं। अचो त पाण खे ग़ुलाम सिंधी क़ौम जा सुजाॻ फ़र्द साबित करण लाइ पंहिंजूं सभु तवानायूं, सलाहियतूं, क़ाबिलियतूं, अहलियतूं, वास्ता ऐं राब्ता कमाणियूं। पाण लिखारी, आलिम, अदीब, शाइर, साफ़ी ऐं ॿिया कलमकार पंहिंजी क़ौम जा आशिक़ आहियूं। आशिक़ माशूक़नि खे मयारूं ॾियण बदिरां खेनि राज़ी रखण लाइ हर मुमकिन कोशिशि कंदा आहिनि ऐं पाण वटि मौजूदु हर वसीलो कमु आणींदे हर हीलो हलाईंदा आहिनि। अचो त सिंध जा संजाहवंद वचन करियूं त पंहिंजे माण्हुनि में इनफ़रादियत बदिरां इज्तमायत पैदा करण लाइ पाण सिंधियत जो नमूनो बणिजी जाखोड़ींदा रहंदासीं। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु 12 अक्टूबर नाम्यारे कहाणीकार ऐं लेखक हमीद सिंधी जो जनम ॾींहुं आहे। हमीद सिंधी शाइरी जे वॾे नाव नारायण श्याम जे शहर नौशहर फ़िरोज़ में 12 अक्टूबर 1939 ते जनम वरितो। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था आदर्श जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। हिंदुस्तानी लेजेंड ॻाइणे किश्वर कुमार जो हिकु सुठो गानो आहे। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो उसमें ज़िंदगी बिता दो। नाम्यारो कलमकार ऐं सोणो सीबतो शख़्स हमीद सिंधी साहिबु उन गाने जे मुखड़े ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे उन देश वियो जितां को बि माण्हू वञण खां पोइ वापसि न ईंदो आहे। पंहिंजी घघराणी घटी में रहंदड़ इरशाद सुमरो ऐं मां छोकिराणी वही में हिकु चोले में घुमंदा हुआसूं। अदबी वाड़ जा पांधेड़ा हुआसूं। इरशाद मियाँ खे किताबनि ऐं रिसालनि वठण ऐं पढ़ण खां सवाइ लेखकनि सां मिलण जो बि शौक़ु हूंदो हो। शर्न को अदीब शिकारपुर में पंहिंजा सदोरा पेर खणी अचे हिन दिलबर खे परी खे क़ैद कंदड़ देव वांगुरु आदम जी ख़ुशबू अचे ऐं अदीब बू कंदो मूं परी वटि अचे। हुन जे सदके आगा सलीम साहिबु, कमर शहबाज़ साहिबु, हिदायत बलोच साहिबु ऐं वली राम वल्लभ साहिब सां मूंखां मेलो थियो। ॿिया बि खोड़ मिलायाई।
असी जे डहाके में हिकु ॾिहाड़े इरशाद मियाँ घर जो दर खड़कायो, मुंहिंजो मन तड़पायो, मुंहिंजो दरवाज़े मां मुंहुं कढण सां ख़ुशी मां रड़कंदे चयाईं, अड़े इरशाद, हमीद सिंधी आयो आहे। डॉक्टर इमदाद जे उताक ते वेठो आहे, जुती अंदरि मां ॿाहिरि। असांजी घटी मां गराणी घटी लोहर जी ज़ंजीर वांगुरु लिपटियल। सेग में पुगासूं हमीद सिंधी साहिबु वॾे कुर्ब सां भाकुर पाए मिलियो। हू उन वक़्तु डायरेक्टर कॉलेज हुयो। चौधारी अब्दुल बाक़ी शेख, सईद अहमद शेख ऐं अब्दुल रशीद सुमरे जहिड़ा लेक्चरार घेरो कयूं वेठा हुआ। मैज़ मिठाई ऐं पापड़नि सां थमी पई हुई। कापी कल्चर ऐं ॾोकड़नि ते डॉक्टर ऐं इंजीनियर कराईंदड़ उस्ताद ख़ुशामद में वात में माव विझी खेसि मिठो करे रहिया हुआ। हामिद सिंधी साहिब सां ॿी मुलाक़ात तॾहिं थी जॾहिं हूअ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। लेखक दोस्त बशीर मंगी साण हो, हिका धक्का हो। देरि न कयाईं, ख़ुशी अता कयाईं। तनवीर अब्बासी साहिबु घण घुरो हो। यूनिवर्सिटी जे उस्तादनि ॿिन्ही जे कननि में अहिड़ियूं फूका ॾिनियूं, मठ घरो थी विया। दिली दोस्त धार थी विया। दोस्त हीरे वांगुरु हूंदो आहे, भॻो सॼो न थी सघंदो। हमीद सिंधी साहिबु सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे जो चेयरमैन थियो। दफ़्तर में दुनाली बंदूक जहिड़ो हमराह हुयसि। आगाहीअ ॾिनीमांसि, ख़ुशि थियो। वरंदी में 2 टे किताब मुकाई, लिखियाईं, बाबा दिलजाए कयो, मां बि मेमण आहियां। वण जी काठी सां मुंहुं ॾिनो अथमि। हुन टिमाही पिणु जारी करायो। सिंधी इंसाइक्लोपीडिया जो मेंबर पिणु कयाईं। पाण ज़ाल खे भाउ न पऊं। खोड़ अदीब न पाण खे वणनि न उन्हनि खे वणूं। हुन जे वए खां पोइ मेंबरी हिकु धक सां वई। पाण खे उन्हनि शयुनि जी लोड़ ई कोन। पछताव न कयूं। कुझु अरसो अॻु हिकु अताईअ डाकदर चेयरमैन थियो। बाइख़्तियार अहिड़ो थियो, रुगो पंहिंजा किताब शाया कराइण लॻो। ख़बरनामे में छड़ो पंहिंजा फ़ोटो ॾे सिनेमा नामो बणाए छॾियईं। एवार्ड पंहिंजी मासात शागिर्दियाणी ऐं मैट्रिक जी गाइड लिखंदड़ खे ॾियणु लॻो। उन्हनि प्रकारनि ते मूं हिकु अख़बार में लिखियो। जेल में न पियो विझराए सघे, हिकदमि क्लार्क ऐं ड्रेस वारो रजिस्टर घुराए। जंहिं पने ते मुंहिंजो नालो ऐं पतो लिखियलु हो, सो ख़ार मां फाड़े डस्टबिन में उछलाए। पाण अछूअ सिगरेट खणी दुखाए मुठियूं भिकोड़े पीअणु लॻो। हमीद सिंधी साहिबु अदबी हवाले सां वॾो नालो आहे। उहो सुठो कहाणीकार हो। हुनजो रिसालो रूह रिहाण तहरीक हो। ॾाढो सुठो अदबी परचो। शेख अयाज़ साहिब जा शाहकार नज़म ग़ज़ल उन में छपिया। ब्रेक थ्रू हुनखे रूह रिहाण मां मिलियो। हमीद सिंधी साहिबु हड़ा वड़ा ख़र्च करे जिशन रूह रिहाण रूह खे राहत ॾींदड़ कंदो हो। सॼी सिंध कराची खां कश्मीर ताईं जा शाइर अदीब पंहिंजो भाड़ो भतो भरे हैदराबाद अची शरीक थींदा हुआ। मान मोहबतूं ॾींदा हुआ। गंभीरता सां हिक ॿिए खे ॿुधंदा हुआ। मुशाइरे में दिलि सां वाह वाह कंदा हुआ। पुठी ठपे शाबास ॾींदा हुआ। बिना कंहिं खाते जे सार लहण जे हिक ॿिए जी सार लहंदा हुआ। हिक ॿिए जो भितियूं हुआ। हाणे भॻल भितियूं आहिनि। किरोड़ रुपयनि जी सार लहण खां पोइ बि हिक ॿिए जा मुंहुं नथा वणनि। मुशाइरे में सदर जो बूथ मोबाइल जे फेसबुक में लॻो पियो आहे। फ़ोटनि जी रुगो छम छम आहे। झनकार कैसेट वांगुरु छड़ो झनकार आहे। गीत गुम आहिनि। हमीद साहिबु पिछाड़ के पहर में पिणु पाण मल्हायो। बज़ में रूह रिहाण रचाए मंडली मचाईंदो हो। हिकु अख़बार लाइ कालम डिक्टेट कराए लिखराए छपाईंदो हो। अयाज़ साहिब जी साॼी बांह खे अयाज़ मेलनि में शरीक थियण जो सॾु न ॾिनो वेंदो हो। उनखां वधीक कहिड़ो अलमियो थी सघे थो। 2 टे साल अॻु हैदराबाद में पंहिंजी संगती नई दुनिया पब्लिकेशन जे सरवाण अयाज़ अबड़े वटि वञी टिकियमि। लेखक ऐं ॻोठाई अनवर सुमरो पिणु पंहिंजे पुटु वटि टिकियल हो। ॿई निखमणा सुबुह जो निकिरूं। किताब घरनि ॾांहुं फेरा ॾियूं। पसंदि जा किताब वठूं। पंहिंजे क़बीले जे माण्हू सां मिलूं। अली दोस्त आजिज़ इसाक़ समेजो, मोहम्मद मूसा भुट्टो, आगा कयूम लाली, मोहन मदोश, मदद अली सिंधी, इदरीस जतोई वग़ैरह सां रूह रिहाणियूं थियूं। मज़ो अची वियो। हिकु ॾींहुं सुबुह जो 10 खनि हमीद सिंधी साहिब ॾांहुं संस घर लड़ी वियासीं। ख़ुशी अता थी। हू बि सरहो थियो। चांहि जा ढुक भरींदे मूंखां सुवालु पुछियो, हमीद साहिबु, तव्हां जॾहिं ख़ैरपुर जी यूनिवर्सिटी में वीसी हुयो, असांजो पहिरीं प्यारो ऐं उस्ताद मोहतरम में मुंहिंजो ज़ात भाई अव्हां सां ॿट हूंदो हो। पाछे वांगुरु हूंदो हो। हाणे बि सार लहंदो अथो। हमीद साहिबु वराणियो। बाबला कुर्सी खे सलाम आहे। कुर्सी वई, सभु कुझु वियो। हमीद साहिबु 2 पल सांत में अची वरी चवणु लॻो, इरशाद, हाणे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां थो।
उन दोस्त सां दुनियादारी आहे मुंहिंजी ॾेती लेती हूंदी हुई। मुंहिंजा हुन ॾे कुझु पैसा रहतू हुआ। मुंहिंजी बदिली थी मां पर साया आख़िरी ॾींहं ते जॾहिं मां हैदराबाद अचां पियो हू आयो। मूंखे रहियल पैसनि जो चेक ॾिनाई। मूंसंसि थोरा मञी चेक ब्रीफ केस में रखियो। मां वरी वॉशरूम में वियुमि, मोटियमि। हुन मूंसां एयरपोर्ट ताईं साथ ॾिनो। शाबस अथसि। मां हैदराबाद घर आयुमि। ॿिए ॾींहुं आराम सां ब्रीफ केस खोलियमि। लटनि मथां रखियल चेक ई कोन हो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं इरशाद जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन